जूनियर साइंस टीचर के 50 ते पास कयो वञे, उनखे ऑपरेटर न वञनि। ही तव्हांजी पार्टी के साथ ॾींदड़ पीपल्स पार्टी के साथ ॾींदड़ नौजवान हिमल छो सरापा जाजन। यही मुतालबा है, मौत माना गुजारिश है कि 50 प्लस कट ऑफ रखा जाए। असां जूनियर साइंस टीचर असांजा सभई दोस्त मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल आहिनि, के सखर को घोटकी को लाड़काणो दादू सभई सरापा एहतिजाज आहियूं। सिर्फ़ु असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे साईं सरदार शाह साहब खां, जूनियर साइंस टीचर के 50 ते पास कयो वञे, उनखे ऑपरेटर न वञनि। जॾहिं त पोयूं टोटली टेस्टूं ॾिठियूं वञनि त सभई जेके 50 ते अपॉइंट कया विया आहिनि, मॉनिटरिंग असिस्टेंट हुजे या ॿियूं PST JST हुजनि, 30-32 ते अपॉइंट कया विया आहिनि। ऐं हाणे जेको आहे सो मुस्तक़बिल में जेके न्यू टेस्ट थियण वञी रहियूं आहिनि टीचिंग लाइसेंस वारियूं, उनजो अॻु में ई जेको आहे सो 50 अनाउंस कयो वियो आहे। त असां जूनियर साइंस टीचर सां नाइंसाफ़ी चयो, असां साईं सरदार शाह साहब मां उम्मीद आहियूं ऐं साईं सरदार शाह साहब बहितरीन कमु कया आहिनि एजुकेशन खाते में। ऐं हिकिड़ो जेको आहे सो बहितरीन मेरिट जी बुनियाद ते 98,000-97,000 भर्ती, तारीख़ में एतिरी भर्ती न थी आहे, साईं मेरिट ते भर्ती कई आहे। ऐं साईं खां असां बि पूरी उम्मीद आहियूं त साईं असांखे 50 ते पास करे ऑफर ऑर्डर ॾींदा। सर असीं तक़रीबन कराची में 6 ॾींहंनि खां वठी एहतिजाज में आहियूं ऐं ओवरऑल सिंध में असीं तक़रीबन 11 जुलाई खां वठी असां एहतिजाज में आहियूं। सर असांजो मुतालबो इहो आहे त असीं जूनियर साइंस टीचर 50 प्लस कैंडिडेट्स हिते अची गॾु थिया आहियूं कराची प्रेस क्लब सदर में। असांजो मुतालबो इहो आहे त तव्हां टीचिंग लाइसेंस जी टेस्ट जेका हाणे थी रही आहे, इन में पॉलिसी ठाही ऐं पॉलिसी खां पहिरियों ई तव्हां ॿुधायो आहे त उन में टेस्ट जेको पासिंग मार्क्स रखिया आहिनि उहे 50 रखिया आहिनि। उनखां बाद में मॉनिटरिंग असिस्टेंट बि तव्हां 50 ते खणी आयो। पर असां नाइंसाफ़ी इहा आहे त हिननि जॾहिं असांजी टेस्ट कंडक्ट कई त असांखे एडवर्टाइज़मेंट में को बि हिननि पासिंग रेशियो न पॉलिसी ॿुधाई आहे। जॾहिं टेस्ट मुकमल थी चुकी, रिज़ल्ट अची वियो आहे, रिज़ल्ट खां बाद में ऑटोमेटिक नॉन ट्रांसपेरेंसी ते इन्हनि पंहिंजी हथरादो पासिंग मार्क्स पुट कयूं आहिनि। हाणे असांजो मतिलबु इहो आहे त महिरबानी करे तव्हां जेकॾहिं टीचिंग लाइसेंस जेका 16 ग्रेड जी पोस्ट आहे ऐं उनखां बाद में जेका मॉनिटरिंग असिस्टेंट आहे उहा 14 स्केल जी पोस्ट आहे, त महिरबानी करे असांजी बि सेम ई ग्रेड जी 14 स्केल जी पोस्ट आहे त उनखे 50 ते खणी अचो। ऐं जेका बि बेचैनी आहे सिंध जे नौजवाननि जी, सिंध गवर्नमेंट खां इहा ई अपील आहे, साईं एजुकेशन मिनिस्टर सरदार अली शाह खां, CM सिंध खां इहा ई अपील आहे त महिरबानी करे ही 5000 कैंडिडेट्स आहिनि, इन्हनि जो जेकी बि मुश्किलात आहिनि उहे हल कयूं वञनि ऐं फ़ाइदो तव्हांखे ई थींदो, तव्हांजी पार्टी खे ई थींदो। ही तव्हांजी पार्टी के साथ ॾींदड़ पीपल्स पार्टी के साथ ॾींदड़ नौजवान हिमल छो सरापा जाजन। जेकॾहिं तव्हां हिननि खे नाराज़ थींदो पोइ हिननि जी बि दिल दुखारी थींदी। थैंक यू। मेरा नाम मोहम्मद फैसल मलिक है, मैं जूनियर साइंस कैंडिडेट हूँ। 2021 से 2026 के बाद हमें ये फर्स्ट अपॉर्चुनिटी मिली है जूनियर साइंस टीचर टेस्ट की। इसमें भी जो कट ऑफ रखा गया है वो 55 रखा गया है। तो हमारा यही सही सरदार अली शाह मोहतरम से मुतालबा है कि 55 को कट करके 50 प्लस रखा जाए, क्योंकि ये एक यूनिवर्सल नंबर है। हम आपका शुक्र अदा करते हैं कि आप एक न्यू कैडर लेके आए, लेकिन हमारा ये मुतालबा है कि 55 को कट करके 50 प्लस किया जाए, क्योंकि हम जो मॉनिटरिंग असिस्टेंट है उसका पासिंग क्राइटेरिया वो भी 50 है, और जितने भी कॉम्पिटिटिव एग्जाम है CSS जैसे उनका भी क्या है 50 प्लस वो है पासिंग क्राइटेरिया है। इसलिए हमारा सही सरदार शाह अवैस कादिर शाह सही से यही मुतालबा है, मौत माना गुजारिश है कि 50 प्लस कट ऑफ रखा जाए।